आला आलम जो धनी। कादर पंहिंजी कुदरत सी काइम आ कदीम। वाली वाहिद वहदहु राज़िक रब रहीम। सो साराहे सच धनी चए हमद हकीम। करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी। अचो त अज हिन शेर जी कुछ समझाणी हासिल करण जी कोशिश करियूं था। इन शेर के समझूं था त भिट धनी बादशाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन शेर में कहिड़ी ॻाल्हि कई आहे। सब खां पहिरियां तारीफ़ जे लाइक़ अल्लाह आहे जेको सभिनी खां वधीक ऐं सदाई ॼाणींदड़ आहे। अव्वल अल्लाह आलिम आला आलिम जो धनी जेको सभिनी खां मथाहूं ऐं समूरी कायनात यानी जग जहान जो मालिक व मुख्तियार आहे। फ़क़त उहो ई पंहिंजी ताक़त ऐं कुवत सां हर शइ ते कादिर यानी कुदरत वारो आहे। उहो ई अज़ल यानी जंहिंजी का शुरुआत न आहे खां महकम ऐं मौजूद आहे। उहो ई मालिक यानी मौला आहे जेको हिक ई हिक आहे, ला शरीक ऐं अकेलो आहे। हुन जहिड़ो ॿियो न आहे। उहो ई सभिनी खे रोज़ी रसाईंदड़ पालण वारो ऐं हमेशा बाज वारो आहे। बेशक तूं अहिड़े सचे साईं जी साराह ऐं तारीफ़ कर जेको वॾे में वॾी हिकमत यानी दानाई वारो आहे। उहो ई सदाई सभिनी खे पियो निवाज़े ऐं जोड़न यानी नर ऐं मादे मञा सॼे जहान खे पियो जोड़े ऐं ख़ल्क़े फ़क़त उहो ई पंहिंजी मेहरबानी सां सॼी कायनात खे थो हलाए। हिन बैत में कायनात जे ख़ालिक ऐं मालिक जी साराह ऐं तारीफ़ कयल आहे। हिन बैत में अल्लाह तबारक व तआला जा 16 नाला आंदल आहिनि। हिन हिकिड़े बैत में अल्लाह तबारक व तआला जा 16 नाला आया आहिनि। अल्लाह जे नाले खे क़ुरान में अस्माउल हुस्ना यानी सोहणा नाला सॾियो वियो आहे। हदीसनि जी किताबनि में आम तौर अल्लाह साईं जा 99 नाला जणायल आहिनि, लेकिन दर हक़ीक़त उहे नाला बेशुमार या अणखुट आहिनि। अल्लाह जे इस्मे ज़ात अल्लाह जो जेको नालो अल्लाह आहे इनखे इस्मे ज़ात चइबो आहे। सूफ़ियन वटि इहो इस्मे आज़म बि आहे। अल्लाह जी ज़ात ऐं सिफ़ात में को शरीक न आहे या हू पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात में हिकिड़ो यानी वाहिद आहे। सूफ़ियन जी नज़र में मखलूक़ात या मौजूदात अल्लाह जे इस्मन ऐं सिफ़तन जो मज़हर आहे। इन लिहाज खां अव्वल मां मुराद उहा ज़ात आहे जंहिंजी ना इब्तदा आहे ऐं ना आगाज़ आहे। ऐं अल्लाह इसमें ज़ाती हुजण सां गॾु सभिनी लाइ सभिनी इलाही सिफ़तन जो जामे आहे। यानी अल्लाह जे इसमें ज़ाती हुजण सां गॾु सभिनी इलाही सिफ़तन जो जामे बि आहे। यानी हिन हिक नाले वठण सां सभु नाला अची वञनि था। अलीम यानी घणो ॼाणींदड़। हिते इहो ॿुधाइण घुर्जे त इल्मे कलाम मौजब ख़ुदा जी 7 सिफ़तन खे बुनियादी सिफ़तूं चयो वियो आहे ऐं उहे सिफ़तूं आहिनि हयात, इल्म, कुदरत, इरादो, समय ऐं बसर ऐं कलाम। अलीम जो मतलब आहे त अल्लाह तबारक व तआला ज़ुल जलाल वल इकराम हर शइ जे पैदा करण खां अॻु में ई इन खे ॼाणे थो। हुन जो ॼाणन इन करे बि ज़रूरी आहे त जेसी ताईं कंहिं शइ जी ॼाण न हूंदी तेसी ताईं इन जी तख़लीक़ थी नथी सघे। ऐं उन खां पोइ नालो आयो आहे आला। आला आलम जो धनी। आला माना सभ खां मथाहूं, जंहिंखां मथे ॿिए कंहिंजो बि मर्तबो न आहे, उहो मुंहिंजे रब जी ज़ात आहे। ऐं उन खां पोइ फरमायो आलम जो धनी। आलम जो धनी मां मुराद मालिकल मुल्क जो इस्म मुबारक आहे। ही अहिड़ो मालिक आहे जंहिंखे अख्तियार आहे त मखलूक ते जेको हुक्म वणे सो हलाए। इन खां को पुछण वारो कोन्हे। कादिर पंहिंजी कुदरत सां, कादिर यानी कुदरत वारो यानी हू ॿिए कंहिंजी मदद खां सिवा हर शइ खे पैदा करण वारो आहे ऐं उन ते हुक्म हलाइण वारो बि आहे। ऐं उन खां पोइ आहे काइम। कादर पंहिंजी कुदरत सां
क़ाइम आ क़दीम। क़ाइम जो मतलब आहे त हू पंहिंजी ज़ात सां पंहिंजो पाण क़ाइम आहे। हू ॿिए कंहिं वजूद या हस्ती जो मोहताज न आहे। हिन खे पंहिंजे वजूद लाइ ॿिए कंहिं सहारे जी ज़रूरत ई नाहे, बल्कि ॿियूं सभु शयूं हिन जे वजूद सां ई क़ाइम ऐं दाइम आहिनि। क़ादिर पंहिंजी कुदरत सां क़ाइम आ क़दीम। ऐं क़दीम, क़दीम मां मुराद आहे त हू इब्तिदा ऐं इंतहा खां पाक आहे। हिन जी ज़ात अज़ली ऐं अबदी आहे। हू आद जगह खां आहे। वाली वाहिद वहदहू, वाली वाहिद वहदहू, वाली मां मुराद संभालींदड़ या रखवालो आहे। सारी मखलूकात हुन जे संभाल में आहे ऐं हू पंहिंजी कुदरत ऐं तदबीर सां काइनात जो इंतज़ाम हलाए थो। वहदहू, वाहिद वहदहू यानी हिकिड़ो हेकड़ाई वारो। इन मां मुराद आहे त जीअं हू पंहिंजी ज़ात में हिकिड़ो आहे त सिफ़तनि में बि हिकिड़ो आहे। हूअं वाहिद उनखे चइबो आहे जंहिंजी का ॿी जंहिंजा के ॿ हिसा थी न सघनि। हू हर लिहाज़ खां हिकिड़ो आहे। राज़िक जो मतलब आहे त हू समूरी मखलूकात जी रोज़ी जो ज़ामन आहे ऐं हर शइ खे रोज़ी रसाए थो। ऐं रब मां मुराद पालींदड़ आहे। हू ज़मीन ऐं आसमाननि जो पालींदड़ आहे ऐं हर नंढी शइ खां वॾी शइ जो पालणहार आहे ऐं इन जी पालना जो समूरो बंदोबस्तु संदसि कयल आहे। ऐं हुन खां पोइ माना आहे रहीम। रहीम मानी बख़्शींदड़ ऐं रहमत करण वारो, जेको पंहिंजनि बाननि जी ख़ताअनि, ॾोहनि ऐं गुनाहनि खे मेटे थो ऐं ख़ासि तौर आख़िरत में माफ़ करण वारो आहे। बेशक हर अक़ल ऐं शऊर वारे खे अहिड़े सचे साईं जी वाखाण ऐं तारीफ़ करणु घुर्जे जेको वाक़ई तारीफ़ जे लाइक़ आहे। उहो ई हकीम यानी हिकमत वारो आहे ऐं शयुनि जी हक़ीक़त खे ॼाणे थो त कहिड़ी शइ खे कहिड़े कारज वास्ते पैदा कयो अथसि। हुन जो को बि कम हिकमत खां ख़ाली नाहे। हू करीम इन करे आहे जो संदसि नेमतूं बग़ैर हिसाब आहिनि। हू पंहिंजे मञण ऐं न मञण वारनि सभिनीनि ते पंहिंजी महिरबानी ऐं करम करे थो ऐं उहो ई अहिड़ो ख़ालिक आहे जंहिं जोड़नि मां जहान खे ख़लक़ियो आहे। क़ुरान शरीफ़ में पुण केतिरनि हंधनि ते इहा सम्झाणी मिले थी त हर शइ खे सूरत जोड़नि जी सूरत में पैदा कयो वियो आहे त जीअं तव्हां इन मां हिदायत हासिल करियो। वमिन कुल्लि शैइन ख़लक़ना ज़ौजैनि लअल्लकुम तज़क्करून। सूरतुज़ ज़ारियात आयत नंबर 49। इन जो तर्जुमो इन तरीक़े सां आहे, ऐं असां हर शइ जा जोड़ा बणाया त जीअं अव्हां नसीहत वठो। मसनवी रूमी में बि इन ॻाल्हि जी आम फ़हम सम्झाणी मिले थी त जहिड़ी तरह ताड़ी ॿिनि हथनि खां सिवा न वञंदी आहे, तीअं ई काइनात हर लिहाज़ खां जोड़नि जी सूरत जो मंज़र पेश करे थो। रूमी चवे थो त आसमान मुज़क्कर आहे त ज़मीन मुअन्नस आहे। जुमला अज्जा जहान ज़ा हुक्म पेश जुफ्त व आशिकाने जुफ्त ख़वेश। मानी हिन जहान जा सब जुज़ा हक़ तबारक व तआला जे हुक्म मूजिब जोड़ा आहिनि ऐं हिक ॿिए जा आशिक आहिनि। सुभान अल्लाह। केतिरी बहितरीन सम्झाणी अल्लाह तबारक व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ दे त भिट धणी बादशाह फरमायो, अव्वल अल्लाह अलीम, आला आलिम जो धणी, क़ादिर पंहिंजी कुदरत सी, क़ाइम आ क़दीम, वाली वाहिद वहदहू, राज़िक रब रहीम, सो साराह, सचो धणी चए हम्द हकीम, करे पाण करीम, जोड़ू जोड़ जहान।